जया होलीअ जा गियर खाई खाई मां कक थियो आहियां। अॼु कुझु यार सिंधी डिश ठाहे। हूअं छा मां बंगाली डिश ठाहींदी आहियां। हाणे असां सिंधी आहियूं त मां सिंधी खाधो न ठाहींदी। अरे यार मजाक न कर, मां सम्झंदो आहियां तूं त ॾाढी बढ़िया डिश ठाहींदी आहीं, पर ईअं कॾहिं कॾहिं मन थींदो आहे मुंहिंजो ईअं पूरो बुफे सिस्टम हुजे, सिंधी खाधा हुजनि, बिहनि जी भाॼी, बढ़िया बढ़िया साई भाॼी ऐं पुलाव, सेयल भाॼी वग़ैरह वग़ैरह, पर इहो पॉसिबल काथे आहे। अरे पॉसिबल आहे, भुलिजी वियो छा तव्हां? असांखे दिल्ली हलणो आहे। अरे हा हा हा, इहा ख़ुशख़बरी त मां भुलिजी वियुमि तव्हांखे बि थो ॿुधायां। 23 मार्च संडे जो ॾींहुं जया ऐं मां पृथ्वी आयलानी ॿई ॼणा अची रहिया आहियूं दिल्लीअ में सिंधी फूड चैंपियनशिप में। हे प्रोग्राम ऑर्गेनाइज करे रहिया आहिनि सनटेक ग्रुप जा मालिक असांजा विनोद नैनवानी साहब ऐं ख़ासि करके लाल जा मस्ताना टीम। ललित बिजलानी जी खे बि मां धन्यवाद ॾींदुमि कि अहिड़ो शानदार शानदार प्रोग्राम वो खणी था अचनि जंहिंमें असांजी कल्चर ऐं सिंधियत जी खुशबू वधे थी बि, ऐं असां ॿिन्ही जी मस्ती बि। असांजी मस्ती बि आहे हुते, ऐं गॾु गॾु म्यूज़िक प्रोग्राम आहे, ऐं गॾु गॾु सिंधी सवालात आहिनि। हा, जंहिंमें तव्हांजो नॉलेज वधंदो हा है न। ऐं तव्हां अचो, हर वर्ग जी टीम जेका आहे हिन में भाग वठी रही आहे, त असीं मिलूं था 23 मार्च संडे जे ॾींहुं तव्हां सभिनी सां दिल्लीअ में। जय झूलेलाल। जय झूलेलाल। पल्ले ते लाल आयो मुंहिंजो झूलेलाल आयो, घोड़े ते लाल आयो मुंहिंजो झूलेलाल आयो, मिली ज्योतियूं जगायो पंजड़ा लाल जगायो, अचो मिली सभई अची नचो, अचो नचो नचो मुंहिंजी पीठ ते अचो।